मोहतरम साईं खुदा बख्तर साहब नाज़िम तालको खिपरो, मोहतरम हुसैन मजतेबो साहब, आजिज़ मंगी साहब, इसाक मंगिरो साहब, फ़कीर इस्माइल महर साहब ऐं पिंडाल में मौजूद आयल मेहमान साहिबान, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु असां हिते गॾु थिया आहियूं शहीद जी वरसी मल्हाइण जे सिलसिले में। असां शहीद यादगार डॉक्टर सखरदीन कमेटी जा मेंबर समूरा तव्हां आयल महिमाननि जा शुक्रियो थो अदा करियूं जो तव्हां तकलीफ़ वठी हिते आया आहियो। असां जो हिते गॾु थियण जो मक़सदु ज़ाहिर आहे त शहीद जी यादि खे ताज़ो करणु। शहीद डॉक्टर सखरदीन हिते शहीद सूरह बादशाह जी वरसियुनि सां शुरूआत कई। ढिलियार में शुरूआत शहीद सूरह बादशाह जूं वरसियुनि जो शुरूआत कंदड़ इहो ई डॉक्टर सखरदीन हो। न त अॻु में अहिड़ी का बि रवायत कोन हुई। इन ई रवायत जो बुनियादु विझंदड़ शहीद डॉक्टर सखरदीन आहे। अॼु वक़्त जी सितम ज़रीफ़ी ॾिसो जो इन ई साॻिए पिंडाल में, इन ई साॻिए मेड़ में असां संदसि वरसी मल्हाए रहिया आहियूं। इहो ई शहीद डॉक्टर सखरदीन हो जंहिं गिरोड़ जहिड़े शहर में तिबी कैंप लॻाई। हैदराबाद मां मुख़्तलिफ़ डॉक्टर वठी तमामु वॾे तइदाद में दवाऊं खणी तमामु वॾे पैमाने ते कैंप क़ाइमु कई। अॼु वक़्त जी सितम ज़रीफ़ी ॾिसो जो अॼु असां साॻिए ढिलियार में शहीद जी यादि में तिबी कैंप लॻाईसूं। शहीद डॉक्टर सखरदीन जेकी कुझु दिलि में थियो, जेकी कुझु सचाई सां सोचियो, उन ते हुन अमल कयो। असां दोस्त संदसि पोइ लॻ हुआसीं। हिते जेका का तब्दीली अॼु ॾिसो था तव्हां, उनजो बुनियादु विझंदड़ इहो ई शख़्स हो। इहो ई शख़्स असां में अॼु मौजूदु न आहे। असां उनखे यादि करण लाइ हिते गॾु थिया आहियूं। असां इहो ज़रूरु सोचियूं त शहीद जेके अमल कयो, हुन ॿ वॾियूं वरसियूं हिते मल्हायूं। वॾी मुखालफ़त जे बावजूदि शहीद सूरह बादशाह जूं ॿ वॾियूं वरसियूं मल्हायूं। हुन स्कूलनि में वञी शागिर्दनि खे ट्यूशन पढ़ाई, बिना फी जे, बग़ैर फी जे, बग़ैर तालीम सां तमामु फस्ट एजुकेशन दैन रेवोल्यूशन, इहो हुनजो मक़सदु हो। हू मरीज़नि खे वठी बिना के लोभ लालच जे इस्पतालनि में वेंदो हो। शहीद जूं सारवणियूं तमामु घणियूं आहिनि। सभु दोस्त हिते मौजूदु आहिनि, उहे हुन ते वधीक ॻाल्हाईंदा। असां शहीद जी 2000 साल जो कैलेंडर बि कढियोसीं यादगार कमेटी वारनि। शहीद यादगार कमेटी वारनि 2001 जो शहीद डॉक्टर सखर जो कैलेंडर कढियोसीं। असां शहीद यादगार कमेटी वारनि डॉक्टर सखर जो किताब बि छपायोसीं, सखर सिर न सांडीन। इहो ई गुज़िरियल साल असां वरसी न करे सघियासीं। उनजो सबबु इहो हो जो असांखे किताब कढण में थोरी देरि थी वई। किताब कढण जी देरि जो कारण इहो हो त अब्दुल कादिर जुण जो साहिबु चई त असां महाग लिखी थो ॾियां। बराबरि हुनजे मां लिखण जी देरि जे करे सबबु असां उनजी वरसी मल्हाए न सघियासीं। ऐं असां सां जेके गॾु दोस्त हुआ, उन्हनि जा शायदि ऐं नाला ज़रूरु वठणु चाहींदुसि। वधि खां वधि असां सां तावन जो कयो असांजे नाज़िम तालको खिपरो जे जनाब खुदा बख्तर साहिबु कयो। उन असांखे किताब में तमामु घणी मदद कई, त हिन वरसी में मदद कई। हुनजी सरपरस्ती सॼी असां सां गॾु आहे। हू डॉक्टर सखरदीन जो दोस्त बि आहे, त हुनजो अज़ीज़ बि आहे। डॉक्टर नूर भट्टी साहिबु किताब में तमामु घणी वॾी जदोजहद कई। फ़कीर दीन साहिबु, साईं पिरबू लाल, इन्हनि ॿिन्हिनि तमामु घणी जदोजहद कई। असां थोराइता आहियूं। काज़ी खुदा बख्श साहिबु, डॉक्टर मोहम्मद हाशिम बंबरो, हाजी मोहम्मद बोज़दार, उस्ताद मोहम्मद यूसुफ गजू, साईं तीरथराम, नबी बख्श दर्स, मुमताज़ अली थिबो, साईं शेरमुद शाह, डॉक्टर अब्दुल कादिर हिमोजो साहिबु, रतन कुमार, गुलाम मुस्तफ़ा, अब्दुल वाहिद दर्स, डॉक्टर रमज़ान वसाण, डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ हिमोजो। ऐं उनखां सवाइ अज़ीज़ जे शहीद जे अज़ीज़नि महमूद ख़ान ऐं मोहम्मद मूसा, अमीर बख्श, मोहम्मद साजन, सभिनी जा असीं तमामु घणा थोराइता आहियूं। इन्हनि असां तमामु घणो तावन कयो ऐं जो अॼु हिते असां गॾु थिया आहियूं, तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं मोहम्मद जुमन साहिबु। खोड़ खटनि ते खुरड़ियूं हणंदे माण्हू पंहिंजे मौत मरी विया। खोड़ खटनि ते खुरड़ियूं हणंदे माण्हू पंहिंजे मौत मरी विया। किन खे छोए छोलनि ॿोड़ियो।